नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर आहे। इस्लामाबाद के पिम्स अस्पताल में बाहि लगण सबब 15 ताज़ा ॼावल ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि। हिक खे बचायो वियो आहे। इस्लामाबाद के पिम्स अस्पताल में बाहि लगण सबब 15 ताज़ा ॼावल ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि। हिक खे बचायो वियो आहे। अस्पताल इंतज़ामिया मूजिब पिम्स अस्पताल की नर्सरी में एसी जो कंप्रेसर फाटण सबब बाहि लगी। नर्सरी में 16 ताज़ा ॼावल ॿार मौजूद हुआ, जिन मां 15 सड़ी फ़ौत थी विया। हिक खे बचायो वियो आहे। इंतज़ामिया मूजिब वाक़े की जांच लाइ एडिशनल डिप्टी कमिश्नर की सरबराही में कमेटी जोड़ी वही है, जेका बाहि लगण वारे वाक़े की तयन कंदी। अहम ख़बर है, इस्लामाबाद की पिम्स अस्पताल में बाहि लगण सबब 15 ताज़ा ॼावल ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि। हिक खे बचायो वियो आहे। अस्पताल इंतज़ामिया मूजिब पिम्स अस्पताल की नर्सरी में एसी जो कंप्रेसर फाटण सबब बाहि लगी। नर्सरी में 16 ताज़ा ॼावल ॿार मौजूद हुआ, जिन मां 15 फ़ौत थी विया आहिनि। हिक खे बचायो वियो आहे। इंतज़ामिया मूजिब वाक़े की जांच लाइ एडिशनल डिप्टी कमिश्नर की सरबराही में कमेटी जोड़ी वही है, जेका बाहि लगण वारे वाक़े जो तयन कंदी।